जय झूलेलाल। तव्हां पिछलो वीडियो ॾाढो लाइक कयो, पसंदि कयो, शुक्रानो, थैंक यू। मगर इहे सचियूं ॻाल्हियूं तव्हांजे घर जूं ॻाल्हियूं, असांजे घर जूं ॻाल्हियूं, तव्हांजे वॾड़नि जूं ॻाल्हियूं, असांजे वॾड़नि जूं ॻाल्हियूं, सिंधियत जूं ॻाल्हियूं। सिंधियत ईअं ई न आई आहे ज़हन में। मां तव्हांखे ॿुधायां थो, अॼु जो वीडियो दैट इज़ वेरी मोस्ट फॉर सिंधी कौम, सिंधी समाज जे लाइ हे मुंहिंजो संदेश ॾाढो ज़रूरी आहे। प्लीज़ तव्हां वधि में वधि शेयर कजो, ॿारनि खे ज़रूरु ॾेखारिजो। कहिड़े बि नमूने जा ॿार हुजनि, इंग्लिश ॻाल्हाइण वारा हुजनि, फ्रेंच ॻाल्हाइण वारा हुजनि, केतिरा बि हाई फाई हुजनि, इहो ज़रूरु ॾेखारिजो। उन्हनि खे सिंधियत जे प्रति प्यार उमड़ींदो। ॾिसजो तव्हां, असांजे दादा असांखे हिकिड़ो दफ़ो सिंधियत जे बारे में ॿुधायो, पंहिंजे अबाणनि जे बारे में ॿुधायो। चयूं, पृथ्वीराज, छा त सिंध नदीअ जो पाणी हुयो, छा त उतां जी मिटी हुई। पाकिस्तान न हुयो, पूरो देश हुयो, सिंध हुयो ऐं हिन पासे हे हिंद हुयो। पर मां तव्हांखे छा ॿुधायां, दादा अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं पियो ॿुधाए, घोड़े जे बारे में, सिंध नदीअ जे पाणीअ जे बारे में। वरी जेॾी महिल उन्हनि इहो ॿुधायो त भाई पृथ्वीराज मार पए छल उन्हनि सूबेदारनि खे, जंहिं इहो फरमान जारी कयो त भाई पंहिंजा अबाणा तव्हां छॾियो, ॾाढो दुख थियो, ॾाढी परेशानियूं थियूं। असां जंहिं महिल विछोड़ो पिया कयूं, हथ न पिया छॾिजनि, हथ न पिया छॾिजनि। पृथ्वीराज हथ न पिया छॾिजनि। को मामो रहिजी वियो, का भेण अधी रहिजी वई, कोई पुफाट रहिजी वियो, को सौट रहिजी वियो। केॾी महिल हिकिड़ी छोकिरीअ खे परणाईंदा आहियूं त उनखे विछोड़े महिल रोअंदा आहियूं। हीअ त सॼी असांजी अमड़ रहिजी वई, सॼो असांजो अबाणा रहिजी विया हुते। ॾाढो दुख पियो थिए। ऐं वरी जेॾी महिल ट्रेन में असांखे भरियऊं, अहिड़ी हालत हुई जीअं बूसो भरबो आहे, टमाटनि जो जीअं फसल वधीक थींदो आहे ऐं भरे छॾिबो आहे, ईअं असांखे भरियऊं। हेठि माण्हू, मथे माण्हू, विच में माण्हू, न खाधे जो पतो न पीते जो पतो। ऐं हर स्टेशन ते ॿुधाइनि पिया त हिकिड़ी खोखरा पार स्टेशन हुई, पोइ अलाए उहा बॉर्डर हुयो ऐं अलाए छा हुयो, ॾाढो हुल थियो त भई हुतां मुस्लमाननि खे मारे तव्हांखे, एॾो ट्रेन लंघंदी वरी तव्हांखे बि मारींदा। त ॿुधी करे वेचारी माताऊं पंहिंजे नंढनि नंढनि ॿारनि खे हीअं छिरक भरे गले सां लॻाए पई वठनि। ॾाढी दुख भरी दास्तान उन्हनि ॿुधाई। पर वरी काई बॉर्डर पार थी त पोइ दिलि मां हीअं अचानक निकिरी वियो, भारत माता की जय। साईं, हिते आयासीं, खीर में खंडु थी वियासीं। छा छा न कयो पृथ्वीराज। मथे ते रखी टोकरो फ्रूट विकियासीं, कुल्फियूं विकियूंसीं, कुल्फियूं ठाहियूंसीं, कुझु बि पकोड़ा तरियासीं, सभु कमु कयासीं। पर भीख न मांगीसीं, कंहिंजे अॻियां हथु न फैलायोसीं, कटोरो न फैलायोसीं। अॼु ॾिसूं था असांजा ॿार ख़ुशि आहिनि, तव्हांजा ॿार बि ख़ुशि आहिनि, इंग्लिश था ॻाल्हाइनि, पढ़ियल लिखियल आहिनि। मालिक जो धन्यवाद आहे, झूलण साईंअ जो शुक्रानो आहे। मां चयोमांसि, दादा शुक्रानो तव्हां था कयो, असां शुक्रानो कयूं जेतिरा लख थोरा आहिनि। तव्हां आहियो असांजी रूट्स। वट इज़ आवर रूट्स। मां तव्हांजी अॼु नए ॿारनि खे ॿुधाइण थो चाहियां कि तव्हांजी जड़ियूं कहिड़ियूं आहिनि। अरे, हिकिड़ो ॿिज फना थींदो आहे तॾहिं उन मां वणु निकिरंदो आहे। उहो वणु 100 वरह जो थी वञे, फल ॾियण वारो थिए, पर ॿिज खे कोई यादि न कंदो आहे। यादि रखिजो, तव्हांजा वॾा जेके आहिनि तव्हांजो ॿिज आहिनि ऐं उन्हनि पंहिंजे पाण खे फना कयो आहे, तॾहिं अॼु इहा तव्हांजी पोस्ट आहे। तव्हां अॼु एॾा वॾा माण्हू आहियो, तव्हांखे माण्हू सलाम था कनि। इहो सलाम असांजे वॾनि जे लाइ आहे, जंहिं हिते अची करे महिनतूं कयूं ऐं पंहिंजे पाण खे विछाए छॾियो। मां सभिनी खे चवणु थो चाहियां, पंहिंजे वॾनि खे कॾहिं न विसारियो। पंहिंजी सिंधियत यानी माण्हूअ जी धप चवंदा आहियूं असां, सिंधियत जी जेका ख़ुशबू आहे उहा न विसारियो। ओ वरी वरंदो वाव, वरी वसंदा मींह, सजणे मिलंदा सजण, नवां थींदा नींह। ओ विछोड़े जा ॾींहं
रही रहंदा केतिरा ॿेली रही रहंदा केतिरा सिंध मुंहिंजी अमा सूंहं तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां किथे बि रहिजो ईमानदार रहिजो पंहिंजे देश सां वफ़ादारी रखिजो ऐं हमेशह सिंध खे दिलि में यादि रखी करे भारत माता की जय चइजो।